जेकॾहिं तुझे आॾो ॿ इंसान मुंहुं मारी कनि था जा विढ़नि था उन्हनि जे विच में अची तूं सुलह कराई जा तूं पंहिंजी कोशिशि कई त इन्हनि खे धार कयां त सम्झजांइ ए इंसान रब जी ज़ात जो कसम तूं हिकु बहादुर में बहादुर इंसान फ़ख्र सां यकीन रख अल्लाह उन इंसान खे पसंदि कंदो आहे जेको इंसान ॿिनि विढ़ण वारनि खे बचाईंदो आहे। ए इंसानो हमेशह मां उन्हनि जे घर में मौतकी जा वाक़िया ॿुधा जेके कंहिंजी मौतकी में तमाशो बणिजंदा। हमेशह उन्हनि जे घर में बुरियूं ख़बरियूं आयूं जेके ॿियनि जी बुरायूं कननि सां ॿुधंदा। हमेशह उन्हनि जे घरनि जा सुकून तबाह थी विया जेके ॿियनि जा तबाह सुकून ॾिसी बि ख़ुशि थींदा हुया। अल्लाह जो फ़ैसिलो अथव, रब जो फ़ैसिलो अथव। ऐं इंसान कंहिंजो ऐब ढकींदो, रब तव्हांजा ऐब ढकींदो। अगरि तूं कंहिं ॿिनि जहिड़े करण वारनि जे मथां तमाशो बणिजे जा वीडियो भरे त सम्झजांइ तुंहिंजे घर मां बि कंहिं भाती सां अहिड़ो हशर थींदो। वरी ईअं ई इंसान वीडियो बि भरींदा। रब जी ज़ात जो कसम जंहिं ॻाल्हि ते कसम खण उहा ॻाल्हि 1000% सची हूंदी। यादि रखो ए इंसान, काफ़ी इंसाननि जा मैसेज हूंदा तूं कसम तो खणे, मां कसम खणां तो उन ॻाल्हि ते जेका सची ॻाल्हि आहे। सची ॻाल्हि ते कसम खणण बि ज़रूरी आहे। काथे काथे रब पाक बि पंहिंजी ॻाल्हियुनि ते कसम बि खणे थो। अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जो कसम खणी तोसां ॻाल्हि पेश कयां थो, इहा ॻाल्हि 1000% सची हूंदी आहे। मां मञां थो तोखे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन आहे। तूं काफ़ी कमेंट्स बि कंदो आहे तूं कसम न कर, तूं हिकिड़ो सही आहे, ईअं न आहे त ॿिया बि सही हूंदा। के इंसान कसमनि ते यकीन कनि, के त बिना कसमनि ते बि यकीन कंदा। यादि रखो ए इंसान, सची ॻाल्हि जेका हुजे हुन ते अल्लाह जो कसम खण बि जाइज़, ॿिए कंहिंजो कसम न आहे खण। यादि रखो ए इंसान, मां जेकॾहिं रब्बुल इज़त जा कसम थो खणा त इहा ॻाल्हि मां तव्हां ताणी सची पेश कंदा। ग़लति पेश करण ते ग़लति कसम खण बि रब जो अज़ाब हूंदो। अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जेको मूंखे कुझु अता करे उहो ई ख़ालिक़ अकबर। मां केरु आहियां, तूं केरु आहे, उहो ई आहे जेको सभु रब ख़ालिक़ अकबर ला शरीक। यकीन रखो रब ज़ुल जलाल वल इकराम तव्हां अहिड़ा के बेख़बर हुयो, अल्लाह पाक इंसाननि जे ज़रिए ते तव्हांखे ख़बरदार बि करे, के आलिम जे ज़रिए, के हाफ़िज़ जे ज़रिए, के दीनदार जे ज़रिए, के कारी जे ज़रिए, के ॾिसो त रब ज़ुल जलाल वल इकराम जी ख़ल्क़िल इंसान ज़ात जेके अल्लाह जी ॻाल्हियूं, जेके या रसूल अल्लाह आले बैत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हक़ ऐं सच जूं ॻाल्हियूं पेश करे त सम्झो उहो इंसान रब जे तरफ़ खां तव्हांखे पैगाम थो ॾिए। यादि रखो ए इंसान, काफ़ी इंसान शेरो शाइरी में त चवंदा आहिनि अल्लाह लही अचे पाण हिसाब कर। हे इंसान तूं अल्लाह जी लथल क़ुरान ते अमल कर, रब खे लाइण जी ज़रूरत न अथई। काफ़ी शाइर शाइरी में बि लिखी वेंदा आहिनि ए अल्लाह लही अचे तूं हिन मख़लूक जो तूं इंसाफ़ कर। मालिक लहंदो न आहे, मालिक तुंहिंजा वार जेके न सर जा उहे बि तोखां परे, रब उन खां बि वेझो अथई। यादि रखो ए इंसान, रब जे क़ुरान खे जेके नज़र अंदाज़ कंदा उहे ई इंसान ईअं चवंदा न त मालिक लही अचे तूं संभाल दुनिया। बेशक रब हिनमहिल बि संभाले थो, रब अवल बि संभाले, रब पहिरियों बि संभाले, रब आख़िर क़यामत ताणी संभालींदो ईंदो। बेशक जेको जीड़ कीवलियुनि माकोड़नि जेके सन्हा सन्हा जीत उन्हनि खे बि रब रिज़िक ॾियण वारो आहे। तूं त ज़मीन ते बि हलंदो आहे, हज़ारे कीड़ा माकोड़ा कीवलियूं लताड़ींदो वेंदो आहे। यादि रखे इंसान, तोखे पंहिंजी ख़बर न आहे त मां केतिरे गुनाहनि में आहियां। तूं ख़ालिक़ अकबर खे कीअं थो चवे त लही अचे तूं इंसाफ़ कर। रब इंसाफ़ उन्हनि जो कंदो आहे जिन खे अल्लाह ते यकीन हूंदो आहे। तूं त रब ते बि यकीन न करे तॾहिं त ख़ालिक़ खे शाइरी में चवे थो लही अचे तूं कर इंसाफ़। न, रब जे इंसाफ़ जी तलाश अथई न त अल्लाह जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात जेके तो ताणी पैगाम पहुचाइनि या रसूल अल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हियुनि खे फॉलो कर, रब जे क़ुरान खे फॉलो कर। रब जी ज़ात जो क़स्म ॾींहुं क़यामत ताणी ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में न ईंदे जवान जी औलाद इहे तकलीफ़ूं इहे अज़ाब उन्हनि जे मथां नाज़िल थींदा आहिनि जेके अल्लाह खे छॾे
अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात ॾे हथ फैलींदा। यादि रखो ए इंसान, शिरक रब तो चए त क़यामत ताणी माफ़ न कंदो। मैं तुझे माशरे में हज़ारनि जी तादाद में शिरक करण वारा वेठा आहिनि, उन्हनि ते कोई अमल पहुचाइण वारो को इंसान तैयार न आहे। अॼु दजाली वक़्तु आहे, हर कोई मोबाइल में मसरूफ़ आहे। अॼु मोबाइल हलाए जा तव्हां ताणी पैगाम पहुचाए, इहो तूं ऐं मुंहिंजो कमु आहे अॻिले इंसान खे कहिड़े तरीक़े गाइड कयूं। यादि रखो इंसान, रब जो फरमान आहे, तूं कर इंसान सां भलो, मां रब तो हिकु इंसान जे करे। सुभान अल्लाह या रब्बी, सारी इंसानियत जो ख़्यालु कर।